ज़िक्र कंदासीं बदीन में अॼातल जवाबदार बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा खणी वेंदड़ डिवाइस होल्डर्स खां रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। अॼातल हथियारबंद पॉलीटेक्निकल कॉलेज सेंटर ते मुस्तहिक औरतुनि खे पैसा ॾियण लाइ वेंदड़ डिवाइस होल्डर्स खां लखे रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। बदीन में अॼातल जवाबदार बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा खणी वेंदड़ डिवाइस होल्डर्स खां रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। अणॼातल हथियारबंद पॉलीटेक्निकल कॉलेज सेंटर ते मुस्तहिक औरतुनि खे पैसा ॾियण लाइ वेंदड़ डिवाइस होल्डर्स खां लखे रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। बदीन खां अली मोहम्मद शाह असां सां लाइन ते मौजूदु आहे। अली मोहम्मद, इन बाबति अपडेट कजो। अॼु जेको ॾींहुं ॾिठे जो बदीन जे सीरानी रोड ते डिवाइस होल्डर जेको आसिफ अली अंसारी जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको सेंटर आहे पॉलीटेक्निकल कॉलेज ते उते 53,500 रुपया खणी वञी रहियो हो त रस्ते में नामालूम ॿ मोटरसाइकिल ते सुवार जेके हुनखे हथियारनि जे ज़ोर ते फुर करे फरार थी विया। जेका पोइ पुलिस जेको आहे हुते पेशी जेको सरज़मीन कई उन खां पोइ अञा ताईं हुनजो केस दाख़िल न थी सघियो। जंहिं पुलिस जेको आहे हुनजो चवण त असां ॿिनि रुखनि खां जांच कयूं पिया। इन हवाले सां जेकॾहिं बदीन जी असीं ॻाल्हि कयूं त बदीन में हिन वक़्तु चोरियुनि जो जेको शहरनि जे घरनि में चोरियुनि जो रोज़ जेको मामूल आहे मोटरसाइकिल चोरी थियणु ऐं हीअ जेका ॾींहुं ॾिठे जी फुर थी आहे इन हवाले सां हिते जे शहरनि में ॻणती जी लहर पकड़ियल आहे। उन्हनि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त बदीन में थींदड़ हीअ जेका ॾींहुं ॾिठे जी चोरी आहे शहरनि जे घरनि मां चोरियूं जेके थी रहियूं मोटरसाइकिल जेको फुरूं थी रहियूं चोरियूं थी रहियूं उनजो पूरी नोटिस वठी बदीन में अमन अमान क़ाइमु कयो वञे। जी अली मोहम्मद, वॾी महिरबानी तफ़सील आहे।